हलो गाल त बुधो तहां के थियो छाए भला तहां पहुचो न उते हाल ते माखे बेओ कमकार कान्हे चाहे सॼा घर जा जेके आहिनि ताला ॼणा आहिनि टपटाड़ी हेॾे होॾे करणो आहे महिमान ताई रहियल हुयो मां रका पयो तहां वञो तहां मसां रीसा छा तहांजी मां छा कंदसि मां पहुचंदसि अची ॾिस मुंहुं न धोतो सुर्खीअ तरी ईअं ई त अधु वाश हेॾे आहे अधु होॾे आहे मथो खणी फेरियो अथव मुंहिंजो अबोल मां चवां थी अदी तूं छोकिरियुनि खे त मोकिल भला पोइ तूं मां गॾु हलजां तूं छोकिरियुनि खे मोकिल छोकिरियूं वञनि साड़ीअ में चढ़ी पहुचनि उते ॿ टे छोकिरियूं वञी वेहनि न पाण सां स्टेज ते वाह ज़रूर थी वई अम्मा अदी अदी अम्मा कहर थी वई अम्मा राग थी वई बंद करे इन्हनि माइन बाइन के झल चो बाबा कोने शादी वादी खत्म है सब कुछ छा थियो पुपे मरी वई कुआर जो दम निकरी वियो पीउ मरीसि छा थियो कहिड़ो वेल थी वियो दम निकरी वञे अम्मा त दुख न थे अम्मा पर दम खां वधीक बि सदमो मिली वियो अथई अम्मा ज़ुल्म करे छॾियो अथनि मूंसां अम्मा कहिड़ो सदमो मिलियो छा थियो कोने त हलिया जवाब ॾेई विया चए शादी वादी कंदासीं कोन असांखे क़बूल ई न आहे हिते छाजे लाइ जवाब ॾेई विया सभु कुझु रस्मां थी वयूं हे थी वयूं राति मेहंदी थी दौलत मां मथिया अम्मा तबाही थी वई अम्मा ये टमाटा अम्मा इन्हनि टमाटनि मुंहिंजी अम्मा रिश्ते खे तबाह करे छॾियो मुंहिंजे अखियुनि जे आॾो कुंवर तयारु थियल हुई हीअ सॼो चप जेको आहे सुर्खी सां थपियल हुयसि हेॾा थुला चप हुयसि मेकअप भरियल हुयसि मुंहिंजे अखियुनि जे आॾो बा ब्यूटी पार्लर ते वई ही सुबुह जी वयल ही त इहो हिन महिल पाती हूंदी न त पोइ काॾे वई छो वेंदी इहो हया कर छाजे लाइ थो रड़ियूं करे माण्हू खे लाइ अम्मा मां ॿुधायां ई थो मुंहिंजे अखियुनि जे आॾो ई वई हुनजी जेका मां अथई छो वई ॿुध त सही न भला मूंखे परेशान आहे मथां वरी तूं परेशान कर हा ॿुधाए छो वई छा थियुसि पीउ बोस जा यकीन करे मूंखे कुंवारे तां सभु बुझा ॾींदा हुया अम्मा छो बुझा ॾिनो असां मुंहिंजे पीउ जे घर खाईंदा आहियूं तोखे बुझा ॾींदियूं वेंदियूं छितियूं थियो हुजा त हणा ने पातल बूत जा वो बि हुई चवनि पिया त असां तव्हांजे पीउ जे घर तां कयूं था असांखे बुख मारियो त छो बुख मरियूं न हे 12 देगियूं जेके हुयूं बिरयानीअ जूं मिठे जी पाकरो कुकड़ियूं हूं अञा बि छा कयूं छा ऊंटो खाई दिया मुंहिंजो उहो ई त मसलो सॼो इन 12 देगनि जो मसलो थियो इन्हनि में टमाटर मुंहिंजा दुश्मन थिया अथई टमाटर अम्मा टमाटर अब्बा टमाटर विझराया त हुया न काथे टमाटर 600 रुपया किलो त मां चयो मां बिड़े ॿ टमाटा विझो ॿियो छा कंदासीं एॾा टमाटा काॾो आणींदासीं टमाटे ते रुसी वयूं आहिनि शर्म न अथनि त ॼञ मोटाए वयूं आहिनि एॾियूं बेहयूं जॾहिं हेॾो ख़र्च कयो त टमाटर तूं 5-6 किलो विझराई त छा थी पोइ या हिकिड़ो पा विझी छॾे हुननि चयो टमाटर भत में नज़र ई कोन आयो तव्हां बग़ैर टमाटर जे मानी खाईंदा तव्हां त रिश्तो ई न आहे करणो जे ससुण खे अहिड़ी टमाटे जी त मां ॼासां हिकिड़ो टमाटो वेठी चटे हा काज में टमाटो बाहि लॻी हुयसि मुंहं में करे टमाटे ते तो पोइ टमाटा महांगा थी विया त तूं त थोरो हल्को हथ रखी आहे भला थोरो हणी सां जेके हुया भला 2-3 रुपया कर्ज़ खणी बि अब्बा कर्ज़ केतिरा खणा सॼी त हेतिरी ॿुॾी वई आहे कर्ज़नि में अञा मां टमाटा बि कर्ज़ ते खणा बेहया काथे 600 रुपया किलो बाहि लॻी वई अथनि टमाटनि खे 600 रुपया किलो ऐं हीअ जेको आहे पाण उते मरंदी आहे के बसर जे लाइ वरी टमाटा थी तलबे जॾहिं बि मुंहिंजी शादी थिए थी जॾहिं बि मुंहिंजे शादी जा ॾींहं थियनि था या टमाटर महांगा थियनि था या बसर महांगा थियनि था या वरी ये सावा मिर्च महंगा थियनि था या आखिर या महांगाई मुंहिंजी शादी वारे ॾींहंनि में छो थी थिए मां और निभागा टमाटा त अचानक टमाटनि में काई पइजी वई का बीमारी को मौत अची उन टमाटर के जॾहिं असांजा टमाटा लहंदा न टके धड़ी जंहिंमहिल असांजा लहनि था न हितां पंहिंजा तंहिंमहिल टके धड़ी ऐं जेॾी महिल असांजा न आहिनि ॿाहिरों था अचनि पोइ त बसि 600 रुपया किलो 700 रुपया किलो हे को मुल्क आहे रहण जहिड़ो ई न आहे मां थी चवां त बसि टपड़ खयूं काॾे मुंहुं कयां दुबई हली वञा दुबई न तोखे बर्दाश्त कोन कंदा मां तोखे न कंदा सलाम आयो पाकिस्तान जहिड़े मुल्क खे जेको तोखे बर्दाश्त कयो ससुर खे बि त कयो नी यको रही उते यको रही त रहे पई न आसरे ते कंहिं त आसरे ते रहे पई न बाक़ी उन जहिड़ा चाला मांखे न ईंदा आहिनि मां त डिस्को खेॾां हीअ कार हुजे मांखे अहिड़ियूं आंबोचूं न आणियूं ससुर जहिड़ियूं तो पोइ तूं टमाटर
5 किलो विझी न पई सघीस छा मां? जे टमाटन ते कावड़जी आ न त मांखे अहिड़ियूं खपनि ई नथियूं। थोरे घणे में पंहिंजा मिट राज़ी हूंदा आहिनि। हाणे वेही वात हलायूं ॻाए वेही रोड ते ओ टमाटे तो ससु मुंहिंजी कावड़जी वई अलाए मोहमेती वञा थी मां ॾिसां थी वञी कहिड़ियूं वेठियूं आहिनि कहिड़ियूं वयूं उन चङी तरह मलियां थी उन्हनि जो बि तुंहिंजो बि काॾे वेंदा वठी थी अचां। हा मूंखे ख़बर आहे घर वारनि सां गॾो गॾु हुकूमत बि त मूंसां नाराज़ आहिनि। मुंहिंजी शादी ते राज़ी न आहे। सरकार बि मुंहिंजी शादी ते राज़ी न आहे। ॼाणी वारी ख़बर अथसि त इहो छड़ो शादी कंदो। मथां महांगाई काल का बसर टमाटा मिर्च काल का शइ महांगो कयूं। अलाह कंदो हिकु न हिकु ॾींहुं एॾी सस्ताई थींदी फ्री में मुंहिंजी शादी थींदी इंशाल्लाह। फिलहाल गाना बना रख पाणी ते प्यारा मां।